अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद GSM जी लतीफ़ सुरसामूदी जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। जीअं त मशहूरु हिंदुस्तानी रागनि मां को बि अहिड़ो राग कोन थो सुझे जंहिंजो नालो सुरसामूदी हुजे। जीअं त मज़मून जे हिसाब सां मज़मून खे मदे नज़र रखी हिन खे सुरसामूदी जो नालो ॾिनो वियो आहे, छो जो हिन में सामूंडनि जो ज़िक्र आहे। ही सुर गोया सुर श्रीराग जो ई हिसो आहे। सुर श्रीराग सां ई मेल जोल खाए थो, या खणी ईअं चइजे त साॻीअ तस्वीर जो ॿियो पासो आहे। जीअं त सुर श्रीराग में शाह साईं वणजारनि जो ज़िक्र कयो आहे त कीअं उहे ॾुरांहें ॾेह वञी पंहिंजो वखर खपाइनि था ऐं समुंड मां बि हीरा लाल जवाहिर मोती मेड़े उन्हनि जो बि सौदो कनि था। जॾहिं त सुरसामूदीअ में वरी संदन विछड़ियल वहुनि, घरवारनि, महबूबनि ऐं उन्हनि जे फैमिली जो हाल अहिवाल आहे। हिन सुर में शाह जे शाइराणी शऊर जूं ॿ ख़ासि ख़ूबियूं भलीअ भित सां ज़ाहिर आहिनि। हिकिड़ो त मंझसि दिलसोज़ी ऐं रिक़त निहायत नाज़कीअ सां अदा कई वई आहे, ऐं ॿियो त ज़ाल ज़ात जे दिली जज़्बनि ऐं उमंगनि जी अहिड़ी चिटी मूरत कढी वई आहे जो ॼण त शाइर ख़ुदि ज़ाल बणिजी वियो आहे। जॾहिं वणजारा यानी सामूंडी वापारी ॾुरांहें ॾेह वञण जूं तयारियूं कंदा हुया त उन्हनि जे घरवारनि जा, वहुनि जा, महबूबनि जा अहसास शाह साईं सुरसामूदी में कुझु हिन तरह बयानु कया आहिनि। अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं, अठ ई पहर अथनि सायो कंहिं सफ़र जो। अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं, हलण हारा सुपरी रोआं तान रहनि। आउं झलींदी केतिरो आयल सामूंडनि, पग छोड़े जन विधा बेड़ा ॿार में। जॾहिं वणजारा यानी सामूंडी वापारी ॾुरांहें ॾेह वञण जूं तयारियूं कंदा हुया त उन्हनि जे घरवारनि जा, वहुनि जा, महबूबनि जा अहसास शाह साईं सुरसामूदी में कुझु हिन तरह बयानु कया आहिनि। अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं, अठ ई पहर अथनि सायो कंहिं सफ़र जो। अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं, हलण हारा सुपरी रोआं तान रहनि। आउं झलींदी केतिरो आयल सामूंडनि, पग छोड़े जन विधा बेड़ा ॿार में। उभियूं तड़पूं जीन वहूं वणजारनि जूं, आणियो अखा ॾींहुं खथूरी समूंड खे। जरथर ॾिया ॾे वण टिण ॿधे वाउंटियूं, अल्लाह कांधो अचे आसाइती आहे। जाजर जाटूं न ॾे ॾिया न मोहे, सधूं कोह करे सा पंहिंजे कांध जूं। शाह साईं सामूंडी वापारनि जे बारे में हिकिड़ी निशानदही करे थो त जॾहिं उतर जी हीर घुलंदी हुई, उतर जी हवाए लॻंदी हुई, तॾहिं उहे सफ़र जी तयारी कंदा हुआ, ऐं वरी जॾहिं सियारो ख़तमु थियण ते हूंदो हो ऐं वाहूंदी लॻंदी हुई, तॾहिं हू वापसि ईंदा हुआ।
शाह साईं फरमाए थो त लॻी उतर हीर सामूंडिन सिढ़िय संभाहिया नंगर खणी नाखुआ थिया सणावा सीर हींअड़े नित ओकीर खारे खेड़ाउनि जी लॻे उतर ओहिरिया वाहूं दे वरन आऊं घणो ई घोरियां सौदो सामूंडिन अंगण जन अचन ईद वरती उनखे। दोस्तों सुर सामूंडी में वणजारन यानी सामूंडी वापारिन जे वहन महबूबन ऐं घरवारनि जा एहसास बयान कया विया आहिनि ऐं सुर सामूंडी जो हिकिड़ो निहायती ॿियो अहम सबक़ आमोल ऐं जिदोजहद वारो पहलू आहे। जीअं त वणजारा यानी सामूंडी वापारी सियारे जी सर्द रातिनि में पंहिंजे घरनि जूं आसाइशूं छॾे वापार सां ॾूरां ई ॾेही निकिरी वेंदा हुआ। तन जो इहो मक़सदु हो त हू मुआशी तौरु पाण भरा ऐं सघारा थी सघनि। अचो त सुर सामूंडी में शाह साईं जे ॾिनल सबक़ ऐं फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे सम्झंदे असां बि पंहिंजे घरनि खां निकिरूं, वॾनि शहरनि जो रुख़ करियूं ऐं ॾूरां ॾेहनि जो रुख़ करियूं त जीअं असां पाण भरा थी सघूं ऐं मुआशी तौरु सघारा थी पंहिंजे घर कुटुंब ऐं पंहिंजे देश जे कम अची सघूं। जीअं लतीफ़ जी ॿोली।